सिन टीवी नेटवर्क पारां सकाफ़ती ॾियारे जे सिलसिले में सुस्ती न मेहनत ॻाल्हियूं न अमल जे उनवान हेठि कराची यूनिवर्सिटीअ में शानदार तक़रीब कोठाई वई। तक़रीब में शागिर्दनि पारां टेबलोज़ ऐं क़ौमी गीत ॻाए ख़ूब दाद हासिल कयो। चोरी छप्पर में छाखां वया थम छॾे हिकिड़ी ॻाल्हि चवां मन का मुहब मञे हो खापंद पहाड़ जाला पहाड़ जा खापंद पहाड़ जाला पहाड़ जा ॾींहं ततोवा है ॾींहं ततोवा मुंहिंजा जा पेर चुमे हिकिड़ी ॻाल्हि चवां मन का मोब मञे नका कुन फयकून हुई नका मूरत मंझ माव नका सुद सवाब जी नको गर्ज गुनाव हेक लाई हेक हुई तंहिं वैदानियत खे वाव लिखिया अब्दुल लतीफ़ चए का गुज अंदर गाव अखिन ऐं अरवा साञा हुई सुपेरनि जी। सिंधी सकाफ़त में आम तरह सां अॼु जे नौजवान सकाफ़त जो क़दुरु जेको असांजे सकाफ़त जो अहम जुज़ आहे, जीअं त अजरक टोपी ऐं ॿियूं चंद मादी शयूं। टोपी अजरक खे सिर्फ़ु सकाफ़ती ॾियारे ताईं छो महदूद कयो आहे? सिंधी अबाणी ॿोली मिठड़ी अबाणी ॿोली तंहिंखे कीअं विसारियां तंहिंखे मां कीअं विसारियां जिंद जान तंहिं तवारियां जिंद जान तंहिं तवारियां। सकाफ़ती ऐं रंगारंगी तक़रीब में सिंधी शोबे जे चेयरमैन प्रोफेसर रुखमान गुल पालारी, सोशल फैकल्टीज़ साइंसिस जे डीन प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद अहमद कादरी, नाले वारे अदीब डॉक्टर शेर मेहरानी, सिन टीवी न्यूज़ जे डायरेक्टर न्यूज़ शुएब कुरैशी तादन ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे यूनिवर्सिटी जे डीन मोहम्मद अहमद कादरी, डॉक्टर जमील काज़मी, शुएब कुरैशी ऐं ॿियनि चयो त सिंध जी सकाफ़त अज़ीम आहे। अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम करण सां सकाफ़त उजागर थिए थी। सिंध तो हमारा सूबा है और इसकी सकाफ़त और इसकी ज़बान से हमारी आशनाई बदकिस्मती से सिंध में रहते हुए इस अंदाज में नहीं है जिस तौर पर होनी चाहिए थी। सकाफ़त एक ऐसा कॉम्प्रिहेंसिव वर्ड है, एक ऐसा लफ्ज़ है जो अपने अंदर बहुत सारे मायने समूह हुए हैं, जिसमें ज़ाहिर कस्टम रस्म व रिवाज भी शामिल हैं, जिसमें ज़बान भी शामिल है, जिसमें तहज़ीब भी शामिल है। ये कैसे हो सकता है कि हम अपने घर में हों और ख़ुद अपने आप से अजनबी हों? ये मुमकिन नहीं है। और अगर हम अजनबी हैं अपने आप से तो इसका मतलब है कि कहीं ना कहीं हमें तवज्जो देना चाहिए। मैं गुजारिश करूँगा कि ये सिर्फ़ कोई सिंधी सकाफ़त का खाली एक शोबे का प्रोग्राम नहीं है ये, बल्कि ये बैनुल-अक़वामी सकाफ़त का एक ऐसा प्रोग्राम है कि पाकिस्तान की शनाख्त पूरी दुनिया में शाह लतीफ़ भिटाई और सचल सरमद से होती है, तो फिर इसको हम महदूद क्यों करें, इसे हम क्यों ना बढ़ाकर पूरी दुनिया तक ले जाएं। बिन टोल जे अंदर सकाफ़तूं इस्तेमाल थींदियूं आहिनि। असां विच वारे पीरियड में हलूं था। असां वटि जॾहिं समाजी तब्दीली जे लाइ पॉलिटिकली एक्टिविज़म कोन्हे त सकाफ़त ॾिहाड़ो सभिनी फ़र्क़नि खां सभिनी रुझाननि खां परे करे हिते न कंहिं बि को बि पार्टीअ जो न आहे, सभिनी खे शिकस्त ॾेई ऐं हिक हंधि गॾु करण जे लाइ हिते असां वटि मौजूदु आहियूं ऐं इहे क़ाइमु ऐं दाइमु रहंदासीं। अॼु असां सभु कल्चर डे मल्हाइण लाइ गॾु थिया आहियूं। कल्चर ते ॻाल्हाइण खां में मां कुझु सिंध टीवी जे आवाज़ सां ॻाल्हाइणु चाहींदुसि त हीउ ॾींहुं असां छो मल्हाईंदा आहियूं ऐं हिन जो हर साल असां हिकिड़ो थीम छो रखंदा आहियूं। तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी त हीउ ॾींहुं मल्हाइण जी शुरूआत कीअं थी। हिकु तअसुब परस्त एंकर उन तनक़ीद कई हुई जॾहिं आसूं ज़रदारी अफ़गानिस्तान सिंधी टोपी पाए वियो हुयो, त उन तअसुब परस्त
एंकर इहो चयो हुयो त ही माण्हू छा ॻाल्हाए सघंदो मुल्क लाइ ऐं पाकिस्तान लाइ जेको हिकिड़ी इलाक़ाई ड्रेस पाए थो वञे। उन खां पोइ हुन जे हिन जुमिले ते सिंध जे माण्हुनि में हिकु चिड़ पैदा थी। इहा इंसल्ट हुन को आसोज़दारी जी कोन कई, को सिर्फ़ु पीपी जी कोन कई, पर उन इहा इंसल्ट सॼी सिंधी क़ौम जी कई हुई, जंहिंजे करे कल्चर डे मल्हाए ऐं हर साल कल्चर डे मल्हाए उनखे ऐं उन जहिड़ी सोच रखंदड़ माण्हुनि खे इहो जवाबु ॾिनो वेंदो आहे त तुंहिंजी सोच घटिया आहे, तुंहिंजी सोच महदूद आहे, पर सिंध जी ही सकाफ़त ऐं सिंध जा माण्हू, सिंध जी धरती तुंहिंजी सोच खां तमामु क़दीम ऐं अज़ीम आहे। सिंधी सकाफ़त जो ॾिहाड़ो जंहिं थीम सां मल्हायो पियो वियो ऐं सिंध TV नेटवर्क खे शाबस ॾींदुसि जिन हिन भेरे हिकु इंतिहाई वक़्त जी ज़रूरत रखंदड़ हिकिड़ो थीम ॾिनो आहे, सुस्ती न महिनत, ॻाल्हियूं न अमल। वाकई हिन वक़्तु अमल जी ज़रूरत आहे, पर उन अमल जे लाइ बि असांजो गॾु थियणु सभ खां अहम आहे। ऐं असां हिते गॾु आहियूं ऐं असांजी ख़ुशनसीबी हुई या असांजी ख़ुशी हुई जो असांजो डीन साहब बि असां सां गॾु हुयो। इन तहज़ीब, इन ॿोली, इन सकाफ़त जंहिंजे अलम हेठि असां हिते गॾु थिया आहियूं, जंहिंजे छांव में असां हिते गॾु थिया आहियूं, यकीनन असां ईअं सम्झो, असांखे त ईअं थो लॻे ॼण त असां पंहिंजे पाण में गॾु थिया आहियूं। हीउ सभु कुझु असांजो पंहिंजो पाण आहे। तव्हांजो वजूद असां खां धार कोन्हे, असां तव्हां खां धार कोन्ह ऐं सभई गॾिजी करे सिंध खां धार कोन आहियूं। सकाफ़त जी जेसिताईं ॻाल्हि आहे त सकाफ़त घण पासाऊ जेको सो घण मानाऊं लफ़्ज़ आहे। सकाफ़त का हिकिड़े ॾींहं में त नाहे ठहंदी, सकाफ़त सदियुनि जो सफ़र तय करे पोइ ईंदी आहे। असांजे सकाफ़त जा बि के माण ऐं मापा आहिनि, के उसूल आहिनि, के तौर तरीक़ा आहिनि। तव्हां मोहन जे दड़े खे ॾिसो, डॉक्टर परपोला शायदि रूसी स्कॉलर हुयो जंहिं डॉक्टर सिराज सां उते हिकिड़ो ॿोली जे हवाले सां कमु कयो। हुन अजरक जे बारे में ॻाल्हि कई त अजरक ते जेके पोरनि ते जेके चिट ठहियल आहिनि, इहा बि हिकिड़ी प्यार जी अलजबरा आहे। असांखे इहा ई ख़बर कोन्हे त साईं मुराद अली शाह जे कंध में बुआई अजरक पई आहे, त ससी फलीजे जे कंध में बुआई अजरक पई आहे। असांखे इहा ख़बर कोन्हे त मर्दानी अजरक कहिड़ी आहे, ज़नानी अजरक कहिड़ी आहे। टोपी में बि हिकिड़े क़िस्म जो आर्ट आहे, फन आहे। तव्हां ॾिसो मोहन जे दड़े जा जेके माण्हू आहिनि से इन्हनि लतीफ़ फ़ननि खां वाक़िफ़ हुया। इहे लतीफ़ फ़ननि, आर्ट आहे हिकिड़े क़िस्म जो, फन आहे पर लतीफ़ फ़ननि हुई, संग तरासी। त इहे जेके शयूं आहिनि, हाणे मूं ॻाल्हि वेठे की अजरक जे पोरनि जी या टोपी जे हवाले सां मोहन जे दड़े जी, जीअं मैडम सीमा किरमानी चयो त जेका नचणी जो जेको मुजस्समो आहे, उहा जे अंदाज़ में बीठल आहे, इहो नृत्य जो इंतिहा आहे। उनजा हुन हिकिड़े क़िस्म जा ॿुधाया त भई 30, 120, 90 ईअं बीठी आहे। उनजा हिकिड़ा नृत्य जा हिकिड़ा पंहिंजा अंदाज़ आहिनि। ॼण त मुंहिंजे ख़्याल में जेका मुल्क जी आलम जी हसीना चूंडबी उहा ॼण पोज़ वेठी ॾे, अजीब हिकिड़े क़िस्म। त तव्हां ॾिसो एॾी वॾी सकाफ़त, एॾो वॾो कल्चर, ऐं असां वटि इलाही अहिड़ियूं शयूं आहिनि। जीअं फ़र्ज़ु करियो त ॿियो असां जीअं सांभ झलणु आहे, इहा असांजे सकाफ़त कल्चर जो हिकिड़ो हिसो आहे। भिटाई साहिबु खोड़जां ते ॻाल्हि कयो परचाइण जे हवाले सां, पांध ॻिचीअ गल पाए, या मेड़ आहे, मिनथ आहे, जुती वात में करणु आहे, अजीब हिकिड़े क़िस्म जा असां वटि कल्चर आहिनि कंहिं माण्हू खे परचाइण जे लाइ। हाणे ॾिसो न, इहे जेके सभु शयूं आहिनि असां सभु छॾी था वञूं। तव्हां कंहिंजे दर ते वञो था, फ़र्ज़ु कयो मुंहिंजे ख़्याल में न्याणी मेड़ खणी वञणु, क़ुर खणी वञणु, शाह जो रसालो खणी वञणु, मासूम ॿार वठी वञणु। हाणे इहे सभु छा आहे? इहे सभु शयूं असांजे सकाफ़त जो हिसो आहिनि। इन्हनि शयुनि खे जेकॾहिं केरु पुठी ॾे त उहो ॾाढो माण्हू थियो। त बहरहाल इहे असांजे सकाफ़त जे कल्चरनि में इहे शयूं बि अथव, जिन खे असां बिल्कुलु, जीअं हिन खां अॻु में के ॻाल्हि कई महिमान जे हवाले सां, आहे जो आदर भाव करण जे हवाले सां। आऊं को शाइर कोन आहियां, पर साईं के अहिड़ियूं हिते सिटूं के चयूं कंहिं हवाले सां पंहिंजो अहमद नवाज़ त मेड़ मिनत जे हवाले सां चंद सिटूं आऊं तव्हांखे ॿुधायां त आऊं शाइर न आहियां। मूं बसि ईअं हिकिड़ियूं शयूं पुए छॾियूं आहिनि जो तव्हांजे नज़र थो कयां, ताड़ियूं ॿाड़ियूं घटि वॼाइजो।
जीअं जॾहिं हुन कयो पाणा धार, जॾहिं हुन कयो पाणा धार, जॾहिं हुन कयो पाणा धार, छॾियाई वारे, वारे माना मोटाए छॾणु, वापसि करणु, बेमानू करणु, छॾियाई वारे शाह जो रिसालो मासूम ॿार, मेड़ मिनथ ऐं टोपी अजरक, असांजे सकाफ़त जी निशानी आहे न, मेड़ मिनथ ऐं टोपी अजरक, शायदि हूअ सम्झे थी कारोबार, शाह जो रिसालो मासूम ॿार। सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे शागिर्दनि जो चवणु हो त अहिड़े क़िस्म जे शानदार तक़रीबुनि सां मोहबतूं जनम वठनि थियूं। असांखे ॾाढी तमामु घणी ख़ुशी थी त असांजे सकाफ़त खे अॻिते वधायो वियो आहे। अञा हे नंढे पैमाने ते प्रोग्राम कयो वियो, जे करे अञा वधीक वॾे पैमाने ते कयो वञे त ॾाढो सुठो लॻे हा। ऐं असांजा सभु जंहिंखे बि दावत ॾिनी वई सभु आया, ॾाढी ख़ुशी थी, ॾाढो सुठो प्रोग्राम थियो माशाअल्लाह। सिंधी सकाफ़त असांजी तमामु अज़ीम आहे ऐं हिते ॾिठो आहे असां काफ़ी जेके कराची में रहनि था माण्हू त उहे पंहिंजी सिंध खे पोइते था करे छॾनि। जीअं पंहिंजे ॿारनि खे उर्दू स्पीकिंग उर्दू में ॻाल्हाइनि था, सिंध खे घटि था सम्झनि, पर उन्हनि खे ख़बर न आहे त सिंध छा आहे ऐं असांजी धरती छा आहे। हीअ धरती आहे त असां आहियूं, न त कुझु बि न आहे। असांजी अज़ीम सकाफ़त तमामु बहितरीन आहे, पर जेको हे अॼु जो प्रोग्राम हो तमामु हिकिड़े नंढे पैमाने ते कयो वियो ऐं असां सभिनि सिंधियुनि जी इहा ई ख़्वाहिश आहे थोरो हिन खे मुख़्तसिर ऐं के वॾे पैमाने ते कनि त जीअं ॿिए बि माण्हू मुख़्तलिफ़ माण्हू हिन खे ॾिसी सघनि त सिंधी बि पंहिंजे ॾियारे खे सुठे नमूने बहितरीन नमूने सां मल्हाइनि था। मुबारक ॾींदुसि सिंध टीवी नेटवर्क वारनि खे जिन 3 दिसंबर ते प्रोग्राम रखायो आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थी जो असांजे जेके न्यूज़ चैनल्स आहिनि सिंधीअ में उहे असांजे अजरक टोपी ऐं असांजी सकाफ़त खे उजागर कनि था ऐं असांजे माण्हुनि खे पंहिंजी सकाफ़त जे बारे में रहनुमाई ॾियनि था त उन्हनि खे सकाफ़त खे कीअं उजागर करणु खपे ऐं पंहिंजी सकाफ़त खे ॿियनि माण्हुनि ताईं उनजो तासुरु कीअं पहुचाइजे। टीवी हिकदमि उहो ॾिसी करे जिन सकाफ़त जी ॾींहुं मल्हायो आहे, जेको हिकिड़ो जुमिलो असां ॿुधंदा अचूं था त कराची सिंध जी दिलि आहे, पर हिन प्रोग्राम करण खां पोइ असांखे इहो पहिरियों चकर महसूसु थियो त वाक़ई उहा दिलि सिंध जे सकाफ़त लाइ अञा धड़के पई, उन अञा दम नाहे ॾिनो। जीअं त असांजी क़दीम तहज़ीब आहे, मुंहनि खे दिलि खां अची शुरू आहे सिंधी सकाफ़त, ऐं सिंध टीवी जा वॾा थोरा आहियूं जीअं असांखे हेॾो मान वारो प्रोग्राम ॾिनो आहे, असांखे असांजी पंहिंजी जेकी सकाफ़त उजागर करण जो मौक़ो ॾिनो। असां बसि पंहिंजी सकाफ़त जो जेके उजागर कई असां वॾी ख़ुशी महसूसु कयूं था। जीअं असां सिंधी आहियूं, असां पंहिंजे सिंधी हुअण से ॾाढो फ़ख़्रु महसूसु कयूं था ऐं असां पंहिंजे सिंधी नौजवान खे तइलीम हासिलु करण जो दर्स जो जेको मैसेज ॾियणु चाहियूं था त वधि खां वधि तइलीम हासिलु कनि ऐं सुठे मक़ाम ते पहुचनि। अॼु कराची यूनिवर्सिटी जे अंदरि सिंधी डिपार्टमेंट शोबे तरफ़ां सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो। जीअं त जेको सिंधी कल्चर आहे उहो जमहूरियत जो हिकु जमहूरियत जे रस्ते जो हामी आहे, जंहिंजे ज़रिए हर नसुल मज़हब क़ौम ऐं जुदा खाना जो हक़ ऐं वजूद रखे थो। सिंध जी जेका सकाफ़त आहे टोपी ऐं अजरक जेका 5000 सालनि खां बि पुराणी आहे, उहा असांखे अमुन दरस भाईचारे जो दरस ॾिए थी। हो जमालो सां तक़रीब पंहिंजी पुॼाणीअ ते पहुती। मुंहिंजो जमालो जतन सां, मुंहिंजो जमालो आहे सिंध सां, हीअ सिंधी सुण लाल जी, जंहिंमें रोज़ो लाल लतीफ़ जो असांखे सिंध ते ॾाढो नाज़ो आहे, हीअ सिंध समूरी सचो आहे। सिंधी माण्हू से बता ऐं महिमान नवाज़ अथई, बाक़ी